अञा स्टेज न ठाहियो आहे न कुझु बल्बनि जी लड़ी हिकिड़ी परते वधीक खणो छो त जमायत घणी अची वई आहे मीडिया जो दौर आहे सोशल मीडिया ते हेॾी ख़ल्क़ गॾु थिया इसराइल जो कुता ॾिसनि हा त ख़बर पइजी वञे हा त मोहम्मद जे कलमे वारा गॾु थी विया मज़ो न आहे तव्हां चओ था साईं ओॾांहुं केरु वञी यहूदनि सां विढ़ंदो ओॾांहुं नथा वञो न नारे ॼाणे वारो हिते वेठे हिकिड़ो कमु कयो पेप्सी पियणु छॾे ॾियो या पेप्सी बोतल न आहे पेप्सी ॾिजे उहो असांजा बच्चा मारनि असां पेप्सियूं पियूं मोटा पेप्सी न दुकान वारे जे बूथ में जंहिं वटि पेप्सी पियल आहे ठोके हुनजे दुकान ते काई शइ यहूदियुनि जी ख़रीदारी न कयो इन्हनि कुतनि खे मोकिलियो ओॾांहुं नथा वञी सघूं पेप्सी बंदि कयो वो KFC जेके वॾियूं होटलूं न हैदराबाद मीरपुर ख़ासि में त मुठी भाउ हेॾे अल्लाह उहो असांजा बच्चा मारनि असां लाखूं रुपया उन्हनि खे बिल ॾियूं मुचारियूं था थियो एतिरो त असां करे सघूं था न एतिरो अलाह पुछंदो एतिरो ओॾे वञण जो अलाह कोन पुछंदो मजबूर आहियूं सरहदूं बंदि आहिनि मजबूर पर पेप्सी छॾणु इहो त तुंहिंजे बस आहे न मिंटल वाटर वठो न कयो ख़रीद दुकानदारनि खे चओ त कंपनियुनि खे फोन कर न मोकिलियो असांजे माल मुस्लमान सुजाग एतिरो था करे सघूं था एतिरो बि नथा करे सघूं अलाए इहो चवंदा एतिरो त करे सघो था न हा बसि इहो जिहाद आहे तव्हांजो जेतिरो तव्हांजे वस में आहे उहो कयो ख़ुदा जो बस मौला फज़ल रहमान रुगो अॻ में फ्रांस जे सदर नबी साईं जो गुस्ताखी कई मौलाना जो को बि फ्रांस जी शइ न वठे 3 ॾींहंनि में 72 अरब जो नुक़सान थियो 3 ॾींहं घणो नुक़सान थियो 72 अरब फ्रांस जे सदर टीवीअ ते अची माफ़ी वठी त मां मुसलमाननि खां माफ़ी थो वठां यहूदी कुते खे धक्को हणिबो पैसे जो तव्हां चवंदा आहियो न नारे ॼाणी वारा पैसे जी माण्हू चयल रखा मां ग़लति थो ॻाल्हायां छो त यहूदी पैसे जो पुटु हुन जो कमु वॾो वेही थी वियो सिगरेट ठाहींदा हो हिन छिकीदास हलड़े हल